बासर शख्सियत अरबाब शरीफ अल्लाह धारेजो जी मच्छीअ में नई मच्छीअ जे तलाउ जे तामीर ख़िलाफ़ ॻोठ अल्लाह वधायो बुर्दीअ जे रहवासी मोहम्मद यासीन बुर्दी, इरशाद अहमद बुर्दी, कदीर अहमद बुर्दी ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़ियनि खे ॿुधायो त असांजे ॻोठ अल्लाह वधायो बुर्दी भरिसां बासर शख्सियत अरबाब शरीफ अल्लाह धारेजो 50 एकड़ ज़मीन आहे, जंहिं मां 20 एकड़ ज़मीन ते मच्छीअ जो तलाउ ठहियल आहे ऐं रहियल ज़मीन ते हू ॿियो तलाउ ठाहे रहियो आहे, जंहिं ते असां ॻोठणनि खेसि हथ ॿधी चयो त अव्हां जो पहिरियां ई मच्छीअ जो तलाउ असांजे ॻोठ जे विच में आहे, जंहिं सबबु 50,000 खां वधीक आबादी वारे ॻोठ में सिम कलर वधी वञण सबबु जर जो पाणी खारो ऐं ज़हरीलो थी वञण सबबु ॻोठ में कारी कामण ऐं ॿियूं बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिं सबबु 5 सालनि में केतिरा ई ॻोठणा हेपाटाइटिस बी ऐं सी सबबु मौत जो शिकार थी विया आहिनि, जॾहिं त सवें ॻोठणा बीमारी में मुब्तला बिस्तरे भेरा थी विया आहिनि। भर पासे जूं ज़मीनूं ग़ैर आबाद थी वियूं आहिनि ऐं माण्हू पीअण जे पाणीअ लाइ परेशान थी विया आहिनि ऐं पीअण जो पाणी ॻोठणा परे खां भरे अचण ते मजबूर आहिनि। उन जे बावजूदु बासर शख़्स पंहिंजे होॾ ते आहे, मुंहिंजी ज़मीन आहे, मां मच्छी जो तलाउ कंहिं बि सूरत ठाहे रहंदुसि। मुज़ाहिरनि वधीक दायो त इंसानी आबादी जे विच में मच्छीअ जो तलाउ कंहिं बि सूरत में कोन हूंदा आहिनि। मच्छीअ जे तलाउ सबबु असां सख़्तु परेशान आहियूं ऐं बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मुज़ाहिरनि वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, डीसी खैरपुर समेत वस वारनि खे मामले जी जाच जी घुर कंदे मच्छीअ जे तलाउ मां जांच रहण जी घुर कई आहे।